मेंबर साज़ी मुहिम जो इफ्तिताह करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाइण दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त सभिनी खे ख़बर आहे त मेमो गेट जाली केस हो। नवाज शरीफ ध्यान हटाइण लाइ मेमो गेट केस आणे रहियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका अवामी मसला हल करे सघे थी। अवाम बेरोज़गारी, महंगाई ऐं दहशतगर्दी जो ख़ात्मो चाहे थी। मुल्क खे खुशहाल ऐं पुरअमन पाकिस्तान ठाहींदा। कराची जिला के बलोच कॉलोनी में मेंबर सासी मुहिम जो इफ्तिताह करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त सभिनी खे ख़बर आहे त मेमो गेट जाली केस हो। नवाज शरीफ ध्यान हटाइण लाइ मेमो गेट केस आणे रहियो आहे। सदस्य चयो त मूंखे छो कढियो वियो, अवाम जो मसलो न आहे। अवाम बेरोज़गारी, महंगाई ऐं दहशतगर्दी जो ख़ात्मो चाहे थी। सदस्य चयो त शहबाज शरीफ पंजाब जो कातरे आला आहे। पंजाब हुकूमत मॉडल टाउन में बेगुनाह माण्हुनि खे निशानो बणायो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू इमरान खान ऐं शहबाज शरीफ खे दावत ॾे थो त कराची में अची चूंड विढ़नि। अहम ख़बर का हिकु दफ़ो ॿीहर खे आगाह कंदा त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कुछ देर पहिरीं मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। हिन दौरान हुननि चयो त पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका अवामी मसला हल करे सघे थी। अवाम बेरोज़गारी, महंगाई ऐं दहशतगर्दी जो ख़ात्मो चाहे थी। मुल्क खे खुशहाल ऐं पुरअमन पाकिस्तान ठाहींदा। कराची जे इलाइक़े बलोच कॉलोनी में मेंबर साज़ी मुहिम जो इफ्तिताह करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त सभिनी खे ख़बर आहे त मेमो गेट जाली केस आहे। नवाज शरीफ ध्यान हटाइण लाइ मेमो गेट केस आणे रहियो आहे। संदसि चवणु हो त मूंखे छो कढियो वियो, अवाम जो मसइलो न आहे। अवाम बेरोज़गारी, महंगाई ऐं दहशतगर्दी जो ख़ात्मो चाहे थो। संदसि चवणु हो त शहबाज शरीफ पंजाब जो कातिले आला आहे। पंजाब हुकूमत मॉडल टाउन में बेगुनाह माण्हुनि खे निशानो बणाए। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू इमरान खान ऐं शहबाज शरीफ खे दावत ॾे थो त कराची में अची चूंड विढ़ी ॾेखारे। निजी टीवी जे सहाफ़ी पारां पुछियल सवाल जे जवाब में बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो पिणु चवणु हो त उहो नून लीग जो मसइलो आहे त उहे कंहिंखे था पार्टी सदर बणाइनि, उहो उन्हनि जो जमहूरी हक़ आहे। बिलावल भुट्टे ज़रदारी चयो त नवाज शरीफ पंहिंजनि केसनि तां ध्यानु हटाइण जे लाइ मेमो गेट स्कैंडल केस ॿीहर खोलाइण जी कोशिश करे रहियो आहे। कराची जे इलाइक़े बलोच कॉलोनी में मेंबर साज़ी मुहिम जो इफ्तिताह कयो बिलावल भुट्टो ज़रदारी, जंहिंखां पोइ हुन मीडिया सां ॻाल्हाइण दौरान चवणु हो त संदसि सभिनी खे ख़बर आहे त मेमो गेट जाली केस आहे। नवाज शरीफ ध्यानु हटाइण लाइ मेमो गेट केस आणे रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका अवामी मसइला हल करण जी सघ रखे थी। अवाम बेरोज़गारी, महंगाई ऐं दहशतगर्दी जो ख़ात्मो चाहे थी। मुल्क खे खुशहाल ऐं पुरअमन पाकिस्तान बणाए वेंदो। कराची जिला के बलोच कॉलोनी में मेंबर साफ़ी मुहिम जो इफ्तिताह करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त सभिनी खे ख़बर आहे त मेमो गेट जाली केस हो। नवाज शरीफ ध्यानु हटाइण लाइ मेमो गेट केस आणे रहियो आहे। सदस्य चयो त मूंखे छो कढियो वियो, अवाम जो मसइलो न आहे। अवाम बेरोज़गारी, महंगाई ऐं दहशतगर्दी जो ख़ात्मो चाहे थी। सदस्य चयो त शहबाज शरीफ पंजाब जो कातिले आला आहे। पंजाब हुकूमत मॉडल टाउन में बेगुनाह माण्हुनि खे निशानो बणायो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू इमरान खान ऐं शहबाज शरीफ खे दावत ॾे थो कराची में अची चूंड विढ़नि। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण जे लाइ राब्तो कयो कराची में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़, आगाही ॾिजो, छा चवणु हो पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो? मेराज बिलावल पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन जिते पूरे मुल्क में पार्टी की मेंबर साज़ी मुहिम की शुरुआत कर छॾी आहे। उते हिन कराची के ओभर ज़िलो उनजी जेका मेंबर साज़ी कैंप हुई बलोच कॉलोनी फैसल लॻियसि, उते पहुची हुन मेंबर साज़ी मुहिम जो बाज़ाब्तो तौर ते इफ्तिताह कयो। पीपल्स पार्टी में कराची के शहरी के ख़ासि तौर ते शामिल करे दावत ॾींदे चवणो हो त माण्हू हाणे तरक़ीअ जी ऐं वफ़ाक़ जी सियासत जे तरफ़ अचनि ऐं पीपल्स पार्टी जो आहे। पीपल्स पार्टी जा दरवाज़ा सभिनी लाइ हमेशह खुलियल आहिनि ऐं पीपल्स पार्टी हर कंहिंखे पार्टी में शामिल थियण जी दावत ॾींदे इन हवाले सां कोशिशि कंदी त पंहिंजे जेका अवाम जा जेके मसइला आहिनि उनखे मुकमल तरह सां हल करे। मीडिया जे सवालनि जा जवाब जे हवाले सां बि हिकिड़ी नशस्त थी जंहिंमें बिलावल भुट्टो जो चवणु हुयो त मेमो गेट जो जेको स्कैंडल आहे इहो पूरो केस आहे। हिन मुख़्तलिफ़ सवालनि जो जवाब न तुमखे चवणो त पनामा केस सां तवजो हटाइण जे लाइ नवाज शरीफ मेमो गेट स्कैंडल खे ज़िंदा करण जी कोशिशि करे रहियो आहे। हिन इमरान खान पारां कराची में चूंड विढ़ण जे ऐलान जे हवाले सां पुछियल सवाल जे जवाब में चयो त कराची जो अवाम तालिबान खान सम्झनि था ऐं कराची जो अवाम कंहिंखे वोट कोन ॾींदो, उहो पीपल्स पार्टी खे वोट ॾींदो। ईंदड़ जेका कुवत हूंदी मुल्क में सियासी कुवत हूंदी, जमहूरी कुवत हूंदी, उहा पीपल्स पार्टी हूंदी। हुन इमरान खान खे तनक़ीद जो निशानो बनायो। तनक़ीद चवणो त इमरान खान हुजे या शहबाज शरीफ हुजे,
होप अगर जेकॾहिं कराची समेत मुल्क में क्रिकेट थींदो विरे थी समेत जमहूरी हक़ आहे अलबत्ता जेको संदन किरदारु आहे उन मुताबिक़ इमरान ख़ान खे अवाम तालिबान ख़ान सम्झे थो ऐं संदन किरदार जे मुताबिक़ वोट न ॾींदो। इन मुख़्तलिफ़ सवालनि जे जवाब में ख़ासि तौर ते अदालत ऐं पार्लियामेंट जे हवाले सां पुछियल सवाल जे जवाब में संदन चवणो त पीपल्स पार्टी आवाम सां बीठी आहे, चाहे अदालत हुजे चाहे पार्लियामेंट हुजे, पर पीपल्स पार्टी आवाम खे तरजीह ॾींदी आहे, आवाम जी अदालत सां ई रुजू कयो आहे ऐं हाणे जेकॾहिं क़िस्म जी का सूरत पेश आई त पीपल्स पार्टी आवाम सां गॾु मेंबर साहब जी मैम जो बाज़ाब्तो तौर ते शुरूआत करे छॾी ऐं कराची शहरी खे फयाज़ कुरैशी वॾी महिरबानी हवाले सां अपडेट करण लाइ।